अज ताज शरीफ लायूं था छो लायूं था तो घटताई थी ना जमात देख करे हाँ दौल करे राग करे फकीरन पंहिंजे प्यारन दोस्तन जा पंहिंजे प्यारन मिटन वेझन माइटन जा दोहल जा भतन खाधा कावड़जी विया चे मिठा इन दोहल सां सरकार कावड़ियल आहिनि असां बि कावड़ियल आहियूं असां तुंहिंजो भते नहीं करे नथा कयूं त असांजी का तोसां ज़ाती कावड़ा न शरीयत जी कावड़ मिठा उन्हीं खे वठ जंहिंजी निस्बत क़बर क़यामत में कम ॾींदई वादी मशहूर वारे साईं जी निस्बत उनजो पहिरियों डाको थी 5 वक्त नमाज और 4 तस्बीह ज़िक्र ॿियो डाको थी पुराना फकीर शरीयत वारा उन्हनि सां सोहबत छो त सोहबत फुकरा जी जेका हूंदी आहे कल्ब खे साफ़ करे छॾींदी आहे मोहब्बत खे वधाए छॾींदी आहे पीर साईं रोज़े धणी बादशाह खां फ़कीर पुछनि पिया साईं अल्लाह साईं फरमाए त दुआ क़बूल करण छा घुरूं चइजोसि पंहिंजे कंहिं प्यारे जी सोहबत ॾे पंहिंजे कंहिं प्यारे जी कचहरी सोहबत ॾे उहे ईमान खे वधाइण में कूनू मां सादिकीन इहो आहे साईं बादशाह मलफूज़ा शरीफ पीर साईं जी फ़कीरनि ते रखंदा त पढ़ो तंहिंजे करे पंहिंजे सॼण वारे दग खे वठो दुनिया में रहणो कंहिंखे कोन्हे